असां वीकेयर स्कूल सिस्टम सुजाल में बीठा आहियूं, जिते अॼु 14 अगस्त जे हवाले सां नंढड़ा ॿार फंक्शन करे रहिया आहिनि। असीं नंढड़नि ॿारनि खां कुझु उन्हनि जी जेका ॿार जेका इंजॉय करे रहिया आहिनि, असीं उन्हनि खां पाकिस्तान जी आज़ादी बाबति कुझु सवाल कंदासीं। जी वॾी महिरबानी इबरत न्यूज़ जी जीअं असां वटि असांजे स्कूल में कही आया। पाकिस्तान जी अॼु 76 सेलिब्रेशन आहे ऐं असांजो ईंदड़ नसल जेको आहे असां ते फ़र्ज़ु थिए थो त असां पंहिंजी पाकिस्तान जे लाइ उन जी जेके वॾनि जी ॾिनल क़ुर्बानियूं आहिनि या पाकिस्तान जे बैकग्राउंड जे बारे में पंहिंजे ॿारनि खे ज़रूरु आरास्ता करियूं, उनखे ॿुधायूं त पाकिस्तान कहिड़ी जदोजहद खां पोइ असांखे मिलियो आहे। त उन सिलसिले में असीं हर साल पंहिंजे स्कूल में जश्न आज़ादी ज़रूरु सेलिब्रेट कंदा आहियूं। अॼु बच्चा सेलिब्रेट करे रहिया आहिनि, ॾाढो पुरजोश आहिनि ऐं पाकिस्तान जे लाइ दुआ गोयूं अलाह सी पाकिस्तान खे हमेशह क़ाइमु रखे ऐं इहो ई नसल वधी करे पाकिस्तान जी ख़िदमत करे ऐं पाकिस्तान लाइ जदोजहद करे। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी, तव्हां मीडिया वारनि जी, तव्हां असांखे टाइम ॾिनो, तव्हां कही आया, लख थोरा तव्हांजा। ऐं पाकिस्तान लाइ हिकु शाइरी चवंदसि, रत देस तुंहिंजी राह में जे फुड़ो फुड़ो थी वई वञे, रत देस तुंहिंजी राह में जे फुड़ो फुड़ो थी वई वञे, नसीब तुंहिंजो बि ठही वञे, कर्ज़ मुंहिंजो बि लही वञे, नसीब तुंहिंजो बि ठही वञे, कर्ज़ मुंहिंजो बि लही वञे। We feel proud today because today Independence Day. We are so happy today. Thank you. Assalamu alaikum. Bismillahirrahmanirrahim. My name is Ehsan. My teacher name is Ms. Shanza. My topic is beautiful Pakistan. शान शौकत मान असांजो, शान शौकत मान असांजो, प्यारो पाकिस्तान असांजो, प्यारो पाकिस्तान असांजो। साओ झंडो चंडई तारो, साओ झंडो चंडई तारो, आए खास निशान असांजो, आए खास निशान असांजो। मोहब्बत वारा माण्हू उतरे, मोहब्बत वारा माण्हू उतरे, आए मुल्क महान असांजो, आए मुल्क महान असांजो। खिदमत खूब कबी वतन जी, खिदमत खूब कबी वतन जे, आहे ही ऐलान असांजो, आहे ही ऐलान असांजो, शान शौकत मान असांजो, प्यारो प्यारो पाकिस्तान असांजो, प्यारो पाकिस्तान। हिन जश्न आज़ादी पुरमुसरत मौक़े ते असांजे स्कूल बावल खान मंगसी में आया आहिनि ऐं असां आल पूरे पाकिस्तानी अवाम खे हिन जश्न आज़ादी जी मुबारक पेश कयूं था। अॼु असां ही जश्न आज़ादी प्रोग्राम गवर्नमेंट प्राइमरी स्कूल बावल खान मंगसी जे उस्तादनि ऐं शागिर्दनि पंहिंजी मदद पाण त हिते कंहिं क़िस्म जो सरकारी तरह सां न, हीअ असां उस्तादनि ऐं शागिर्दनि मिलायो आहे। ईअं न सुभाणे को ब्यूरोक्रेट इहो केश कराए त हीउ प्रोग्राम असां करायो आहे। जॾहिं त सरकारी स्कूलनि जी कंहिं क़िस्म जी पोइवारी न कई वञे, असां सुजावल ज़िले सिंध गवर्नमेंट खां मुतालबो कयूं था त सरकारी स्कूलनि जी मालिकी कई वञे। हिननि स्कूलनि में कई सारा मसइला आहिनि। मुंहिंजे स्कूल में तव्हां हिन वक़्तु ॾिसी रहिया आहियो 1100 जे लॻभॻि शागिर्द आहिनि ऐं मूं वटि कई मसइला आहिनि जेके आउं बयानु कयां त हीउ सॼो ॾींहुं गुज़री ईंदो, पर हिन ख़ुशी जे मौक़े ते वरी बि आउं पाकिस्तानी अवाम खे जश्न आज़ादी मुबारक। जी तव्हां बिल्कुलु ॿुधो साईं लुत्फ़ुल्लाह मेमन जूं ॻाल्हियूं। अॼु पूरे पाकिस्तान में सुजावल, अॼु पूरे पाकिस्तान जहाँ सुजावल में भी जश्न आज़ादी 14 अगस्त वॾे शान सां मल्हायो वियो। अॼु DC कॉम्प्लेक्स में, DC ऑफिस में जेका आहे सा झंडे खे फड़कायो वियो। उन में डिप्टी कमिश्नर सुजावल ताहिर मेमन, SSP सुजावल इमदाद अली शाह, अगूणो MNA सैयद अयाद अली शाह शिराजी, अगूणी डिप्टी स्पीकर मैडम रियाना लगारी, DHO डॉक्टर हनीफ मेमन समेत केतिरनि ई माण्हुनि शिरकत कई। उन खां अलावा वीकेयर स्कूल सिस्टम में प्रोग्राम रखियो वियो ऐं मदरसा कासमिया में बि जश्न आज़ादी जे मौक़े ते प्रोग्राम रखियो वियो। कैमरा टीम सां गॾु इमरान अली, इबरत न्यूज़, सुजावल।